ठारू शाह का खबर शामिल कयूं पिया। नसीर अबड़ो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारू शाह भरिसां ॻोठो ख़ैर मोहम्मद बालादी वासी नौजवान काज़ी अहमद वासी नारीअ सां प्यार जो परनो करे छॾियो। नारीअ जे माइटनि पारां जोड़े खे कारो करार ॾेई जोड़े खे मारण लाइ ॻोल्हा जारी। जोड़े जो तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगियूं बचाइण जो मुतालबो। माइट क़त्ल करण लाइ ॻोल्हे रहिया आहिनि, तहफ़ुज़ ॾेई जानियूं बचायूं वञनि, जोड़े जो एहतजाज। ठारू शाह प्रेस क्लब ते प्रेमी जोड़ो नौजवान आज़ाद बालादी ऐं नारी ज़हरा बालादी एहतजाज कंदे दाहींदे चयो त असां ॿिन्ही नौशर फिरोज़ जी अदालत में प्यार जो परनो कयो आहे, जंहिं ते माइट जान जा वेरी बणिजी असांखे कारो कारी करे मारण लाइ ॻोल्हा करे रहिया आहिनि। हुननि चयो त काज़ी अहमद वासी, कलंदर बख्श बालादी नसरुल्लाह, जुमा खान बलोच, मुमताज़ आसिफ बालादी बलोच असां ॿिन्ही जी ज़िंदगी ज़हर बणाए छॾी आहे। दरबदरीअ जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं। माइटनि ख़िलाफ़ कार्रवाई करे तहफ़ुज़ ॾेई ज़िंदगियूं बचायूं वञनि, न त ॿी सूरत में एसएसपी नौशर फिरोज़ जी ऑफिस आॾो एहतजाज कयो वेंदो।